Ethyl acetate is an ester of ethanol and acetic acid, commonly used as an organic solvent. Ester या ethyl acetate, equation मिलेला acetic acid, ethyl alcohol, इनमें ठहे तो ethyl acetate, ester and water. In an esterification process, esterification माना formation of ester, जब ester ठहे, ester formation process, 180 gram of acetic acid and 138 gram of ethanol, ethyl alcohol, were mixed at 298 Kelvin and allowed to start reaction under necessary conditions. After equilibrium is established, 60 gram of unused acid were present in the reaction mixture. Calculate Kc. हिन जे लाइ पहिरियां इक्वेशन लिखूं त हिन असांखे मिलियल आहिनि ग्राम्स मासिस, हिनखे मोल में कन्वर्ट करिणो पवंदो. पहिरियां इक्वेशन लिखूं त पोइ डेटा ठाहिण में आसानी थिए. CH3COOH प्लस C2H5OH एरो लगायूं CH3COOC2H5 ईस्टर प्लस वाटर. हाणे असां इनिशियल मोल मिलियल असां ग्राम आहिनि, पर हाणे इनिशियल मोल लिखंदासूं. एसिटिक एसिड जा घणा ग्राम आहिनि? 180 ग्राम अपॉन हिन जो मॉलिकुलर मास आहे 60. असां डायरेक्ट मोल था लिखूं त यानी गिवन मास खे मोलर मास सां डिवाइड कंदासूं. हिन गिवन मास आहे 180 ऐं डिवाइडेड बाय इट्स मोलर मास, ऐं इहो ठही पवंदो हिन जे साम्हूं जेके लिखूं 3 0 0 कैंसिल 3 6 18 वरी प्लस C2H5 इन जा ग्राम्स 138 डिवाइडेड बाय हिन जो मॉलिकुलर मास आहे 46. हिनखे डिवाइड कयो त इहो जवाब अचे 3. इनिशियल मोल 3 इनिशियल मोल्स ऑफ प्रोडक्ट ऑलवेज निल. कंहिं बि रिएक्शन में प्रोडक्ट जा इनिशियल मोल 0 खणबा, छो त रिएक्शन स्टार्ट थिए त पोइ प्रोडक्ट ठहंदी. हाणे लिखंदासीं इक्विलिब्रियम मोल. इक्विलिब्रियम जॾहिं रिएक्शन इक्विलिब्रियम में आयो, आफ्टर इक्विलिब्रियम एस्टेब्लिश्ड 60 ग्राम अनयूज्ड एसिटिक एसिड वर प्रेजेंट. हिन जा 60 ग्राम यानी 1 मोल, जो मॉलिकुलर मास 60 है, 1 मोल बचा हुआ यानी इस्तेमाल घणा थी विया? 3 मां -2 जेके इस्तेमाल थी विया, बाक़ी बचा हूंदा घणा? 1. 3 - 2 = 1. हिते साॻियो, छो त हीअ बि 1 मोल आहे त हीअ बि 1 मोल आहे. जेतिरो ही कंज़्यूम थींदो एतिरो ही हिते छा थींदो? 3 - 2 इक्विलिब्रियम मोल यानी घणो पवंदो? 1. हाणे जेतिरा मोल हितां कंज़्यूम थींदा, हिते 1 मोल इस्तेमालु थींदो त हिते 1 मोल ठहंदो. जेतिरा हितां कंज़्यूम थिया, घणा ख़र्च थी विया? 2, बचो हिकिड़ो. जेतिरा हितां ख़र्च थींदा ओतिरा हिते ठहंदा. हिते घणा ठहंदा? 2 मोल. हिन जा घणा ठहंदा? 2 मोल. हाणे असांखे इस्तेमालु करिणो आहे कंसंट्रेशन. इक्विलिब्रियम कंसंट्रेशन तॾहिं चवंदा आहियूं जॾहिं मोल खे वॉल्यूम सां डिवाइड कयूं. वॉल्यूम मिलियल कोन्हे त लिखंदासीं 1/V. हिते बि रखंदासीं 1/V. दिस इज़ वॉल्यूम, दिस ऑन कंसंट्रेशन, मोल पर dm³. हिते 2/V, हे थींदो 2/V. हाणे फार्मूला लिखूं Kc जो. Kc इज़ इक्वल टू, मतलब पहिरियां लिखूं प्रोडक्ट, कंसंट्रेशन ऑफ प्रोडक्ट टू कंसंट्रेशन ऑफ रिएक्टेंट. CH3 COO C2H5 H2O upon CH3 COOH C2H5OH इथेनॉल या इथाइल अल्कोहल. लेकिन वैल्यूज़ लिखूं कंसंट्रेशंस 2/V 2/V बाई 2 upon volume, this is 2 upon volume upon 1/V 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 and 1/V. हाणे V भी कैंसिल थी वेंदा. इन हेॾां खणी था अचूं, इन जवाब अचींदो Kc इज़ इक्वल टू 2 × 2 upon 1 × 1. हाणे वही जवाब अचींदो Kc इज़ इक्वल टू, दिस इज़ 4. 2 × 2 4 डिवाइड बाय 1. हिन जो यूनिट न थींदो, छो त ॿिन्ही जा मोल बराबरि आहिनि. रिएक्टेंट जा बि 2 मोल आहिनि, प्रोडक्ट जा 2 मोल आहिनि. मथे बि 2 कंसंट्रेशन आहिनि, हेठि 2 कंसंट्रेशन. मथे मोल पर dm³ 2 दफ़ा, हेठि मोल पर dm³ कैंसिल थी वेंदा. इहो जवाबु आहे.